न्यूज़ असां शेयर करे आहियूं। इस्लामाबाद ऐं KPK जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़लज़ले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। इस्लामाबाद, पेशावर, भाजोड़, चित्राल, स्वात, अपरदीर, लोअरदीर, मालाकुंड, समात में भी ज़लज़ले जा लोॾा महसूस किया विया। एबटाबाद, बटखेड़ा, बोनीर, वादी कैलाश ऐं भरपासे में भी ज़लज़ले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। ज़लज़लो मापींदड़ मरकज़ी मूजिबि ज़लज़ले जी शिदत 5.1 रिकॉर्ड की वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद ऐं KPK जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़लज़ले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। इस्लामाबाद, पेशावर, बाजोड़, चित्राल, सवात, अपरदीर, लोअरदीर, मालाकुंड, सवात में ज़लज़ले जा लोॾा महसूस किया विया। एबटाबाद, बटखिला, बोनीर, वादी कैलाश ऐं भरपासे में भी ज़लज़ले जा लोॾा महसूस किया विया। ज़लज़लो मापींदड़ मरकज़ी मूजिबि ज़लज़ले जी शिदत 5.2 रिकॉर्ड कई वई आहे।